आगाह कयो आहे त हैदराबाद में कोरोना वायरस विघे वधीक हिकु मरीज़ फौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे हैदराबाद में अपडेट कंदा हलूं त कोरोना वायरस विघे वधीक हिकु मरीज़ फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, वायरस विघे टंडोलायर वासी फौत थी वियो आहे। फौतियुनि जो अंग वधी 309 थी वियो आहे। हैदराबाद में कोरोना मरीज़नि जी शरह 15% थी वई आहे। सेहत खाते मूजिब 24 कलाकनि दौरान 1168 टेस्टूं कयूं वयूं आहिनि, जंहिंमां 174 केस ज़ाहिर थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में आवाज़ टीवी के सीनियर रिपोर्टर इरफान अली बुगियो खां। जी इरफान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना सबबि हैदराबाद में हिकु वधीक मरीज़ फौत थी वियो आहे। ईडी मूजिब फौती मरीज़ जो तालुक टंडोलायर सां हो ऐं हिन वक़्तु हैदराबाद में जेको आहे सो हाणे फौतियुनि जो जेको आहे सो अंग 309 थी वियो आहे। जॾहिं त सिहत खाते मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 174 नवां केस साम्हूं अची विया आहिनि ऐं हैदराबाद में कोरोना मरीज़नि जी जेका हाकारी शरह आहे उहा 15% थी वई आहे। सिहत खाते मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1108 टेस्टूं कयूं वयूं, जिन में 174 कोरोना जा नवां केस साम्हूं आया आहिनि, जॾहिं त हैदराबाद में कोरोना जे फाल केसनि जो जेको तादाद आहे उहो 1124 थी वियो आहे। जी ठीक है इरफान, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।